काटू 48 मां जॾहिं काटू 23 खे कट करणो हूंदो त जेको कट थींदो त उन जी निशानी खे उबतो कबो। ॿियो जेको अदद हूंदो, हाणे जी निशानी काटू 23 आहे त काटू खे तब्दील करे उन जी जॻह ते निशानी कंदासीं वाधू जी। हाणे 48 काटू जा आहिनि ऐं 23 वाधू जा आहिनि त 48 मां 23 कट कंदासीं त 25 थींदा। हाणे 25 जी अॻियां निशानी उहा ईंदी जेको अदद वॾो हूंदो। 48 23 खां वॾो अदद आहे ऐं 48 जी निशानी काटू आहे त जवाब ईंदो काटू 25। वरी ॿी रक़म ॾिसो, हिन में वाधू जा 48 आहिनि ऐं वाधू जा 23 आहिनि। वाधू जे 48 मां वाधू जे 23 खे कट करणो त वाधू जी निशानी खे तब्दील करे उन जी जॻह ते काटू जी निशानी ॾींदासीं। हाणे 23 काटू जा थी वेंदा। 48 वाधू जा आहिनि, 23 काटू जा आहिनि। 48 मां 23 कट कंदासीं त 25 जवाब ईंदो। निशानी उहा ईंदी जेका वॾे अदद जी हूंदी। वॾो अदद 48 आहे ऐं उन जी निशानी वाधू आहे, तंहिं करे जवाब ईंदो वाधू 25।